अस्सलामुअलैकुम। रहनुमाई। सावण जो पीउ हिकु ग़रीब हारी हो, जंहिंजो तालुक़ु हिकु नंढे ॻोठ सां हो। हिन ॻोठ में इल्म जी रोशन लाट तमामु घटि हुई, पर सावण जे पीउ पंहिंजे पेट ते पसर ॿधी पंहिंजे पुट खे पढ़ाइणु चाहियो थे। हिन जी उमेद हुई त मुंहिंजो पुटु पढ़ी मुंहिंजो नालो रोशन करे। सावण पंहिंजे पीउ जो अकेलो पुटु हो। हिन जो पीउ हिन जी हर ख़्वाहिश पूरी कंदो हो, पंहिंजे पुट खे कॾहिं बि निराश न कंदो हो। सावण ॻोठ मां पढ़ी पोइ शहर जे स्कूल में पढ़णु आयो। हिते हिन जी दोस्ती उन्हनि छोकिरनि सां थी जेके किताबनि सां मुहबत कंदा हुआ, पढ़ंदा हुआ। उहे सावण खे बि किताब पढ़ण लाइ ॾींदा हुआ। ईअं किताब पढ़ंदे सावण जे अंदर में जेको हिकु लेखक वेठो हो, उहो ज़ाहिर थियणु लॻो। जॾहिं ही कंहिं बि उनवान ते मज़मून लिखंदो हो त सभु उस्ताद हिन जी वाखाण कंदा हुआ। उन स्कूल में हिकु अदीब उस्ताद हो, जेको वरी सावण जो सिंधीअ जो उस्ताद हो। हिकु ॾींहुं उस्ताद स्टाफ रूम में हिन जे मज़मून चेक कंदे चयो त मूंखे हिन बालक में हिकु अहिड़ी शइ नज़र अची रही आहे जंहिंसां ही देश जो वॾो नालो थींदो। सिर्फ़ु हिन खे रहनुमाई जी ज़रूरत आहे। हिन हिकु उस्ताद खे चयो जेको उते वेठल हो त ही बालक जेके मज़मून में चूड़ियूं अस्तला कमु आणे मज़मून खे बहितरीन करे थो, उहो हिकु अदीब जो लिकियलु गुण आहे। उन ते उन उस्ताद चयो त हिन खे रहनुमाई जी ज़रूरत आहे। ही इंशाअल्लाह देश जो वॾो नालो थींदो। हिकु ॾींहुं ही क्लास में हाफ टाइम में हिकु किताबु पढ़ी रहियो हो त किताबु पढ़ंदे हिन जे चहिरे ते ख़ुशी अची वई। सिंधीअ जे उस्ताद हिन खे ॾिसी वरितो। हाफ टाइम खां पोइ उस्ताद पटेवाले खे चयो त नाए क्लास में सावण खे वठी अचु। हिन खे चयो त हाफ टाइम में जेको तव्हां किताबु पढ़ी रहिया हुआ उहो बि खणी अचु। पटेवाले जॾहिं सावण खे उस्ताद जो नियापो ॾिनो त सावण घबराइजी वियो ऐं परेशान थियणु लॻो त अॼु उस्ताद मूंखे ख़बर नाहे छो घुरायो आहे। ही स्टाफ रूम में वियो। उस्ताद उहो किताबु ॾिनो पर उदास थी वियो। हू उस्ताद हुन खे चयो त पुट, हिन किताब में छा आहे जो तूं हिन खे पढ़ंदे मुरकी रहियो हुएं। सावण जॾहिं उस्ताद जा शफ़क़त भरिया लफ़्ज़ ॿुधा त हिन खे कुझु डपु लथो। हिन उस्ताद खे डिॼंदे डिॼंदे चयो त साईं, हिन किताब में मुंहिंजी कहाणी ऐं मज़मून छपियो आहे। मुंहिंजे मज़मून खे पहिरियों नंबर इनाम मिलियो आहे। जंहिं ते उस्ताद हिन खे चयो त शाबाश पुट, ईअं महिनत कंदो रहो ऐं लिखंदो रहो। मुंहिंजी दुआ आहे त तूं देश जो हिकु रोशन सितारो थींदे। जॾहिं सावण उस्ताद जी तरफ़ां उहे लफ़्ज़ ॿुधा त हिन जी उदासी वई, चहिरे ते ख़ुशी अची वई ऐं चयाईं जे साईं, वक़्तु मुंहिंजी रफ़्तार सां गुज़रंदो वियो। सावण हाणे शहर में नौकिरी करणु लॻो, पंहिंजे ॿारनि समेत शहर में रहणु लॻो। हिन जी दोस्ती उते हिकु शाइर सां थी। शाम जो ॿई पार्क में वञी हिक ॿिए खे पंहिंजूं काविशूं ॿुधाईंदा हुआ। ॿई मशहूरु हुआ, हिकु शाइर ॿियो कहाणीकार ऐं मज़मून नवीस। हिकु ॾींहुं सावण पंहिंजे ॻोठ हिकु दावत ते वञी रहियो हो त हिननि सां हिकु ख़तरनाक हादिसो पेश आयो, जंहिं में हिन जो सॼो घर मरी वियो। सिर्फ़ु सावण बचियो। जेकॾहिं सिहतमंद थी अस्पताल मां आयो त हिन जे चहिरे जी रौनक ख़तमु थी वई। हर वक़्तु उदास रहंदो हो। हिन जो दोस्त हिन खे काफ़ी सम्झाईंदो हो, पर हीउ चवंदो हो त ज़िंदगीअ खे हिकु कहाणी आहे जंहिं में मुख़्तलिफ़ किरदार हली रहिया आहिनि। कॾहिं असां बि आख़िरी कहाणी थी वेंदासीं। हिकु ॾींहुं ही पार्क में वियो, हिकु कागज़ ते कुझु लिखियो, उन जे मथां मथो रखी छॾियो। जॾहिं हिन जो दोस्त आयो, हिन खे सॾु कया पर फरंदी न ॾिनई। जॾहिं हिन खे मथे खयो त हिन जी रूह जो पखी परवाज़ करे वियो। पने ते लिखियलु हो, हीअ मुंहिंजी आख़िरी कहाणी आहे। ॻोठ मां शहर आयसि, हिकु नालो थियसि। जेको अॻियां अची उन जी रहनुमाई कजो, जीअं उहे बि वॾा नाला थियनि, पर उन्हनि खे आख़िर कहाणी थियणु न ॾिजो।